अदल असां त अची सघूं त अदल अजरक त खयो वञ अदल छा ॻाल्हि आहे छा ते भूखे बीठो अड़ी कुछ भी न मुर्गो पुछो मास दादा साहब ॾिन सां तुंहिंजो झेड़ो थियो आहे छा उन ते वरी बिर थी वियो अड़ी अदल जी ॻाल्हि दिलि में न कजां चाहियां बि नथी करे सघां ओ अल्लाह अच वे छा पियो थिए अई सदोरी ॿी ॻाल्हि न ॿुधाई कहिड़ी ओ या पाण वारी दोस्त हुई न जन्नत इनखे न भाउ कारो करे मारे विधो आहे हा अड़ी सवेर अबल जीजी खे ॿुधाए पियो अड़ी केॾो न भाउ लाइ कंदी हुई जॾहिं ॾिसेसि त टुक जूं रिलियूं ठाहींदी हुई किस्म किस्म जूं टोपियूं मटाए पाईंदो हो निभागो जॾहिं हू शाम भर्त भरियल पहिरान पियो पाईंदो मो बाबे चयो त छोकिरो कमदार आहे न उन चयो त उनजी भेण छोरे रुस्तम सां खरियल आहे ऐं अञा हिनखे गैरत जो कमु था चवनि असल में अबो ईअं पियो चवे त कमदार जी नियत जन्नत ते ख़राब हुई सो घणा हुरब हलाइण खां पोइ बि जन्नत बूथ में थुक न आयसि जंहिंजे करे तीश मिर्ची भाणस खे मशराई त जन्नत कारी आहे चइबो त वीचारी जन्नत सां बि मानस कमाला वारो कीस वही वियो भला ॻाल्हि ॿुध चाचा खे इहा ॻाल्हि कीअं ख़बर पई अड़ी बाबे खे न पर सॼे ॻोठ खे ख़बर आहे अञा बि हिनखे गैरत थी था चवनि सिधी साईं गैरत आहे पा पर वज़ीर त शहर पढ़ंदो आहे हा बि त शहर हूंदो न पर टियों ॾींहुं आहे हिते ॻोठ आयो आहे भला ॻाल्हि ॿुध इहा सच में ठहियल हुई छा वज़ीर सां नड़ी मूंखे त ईअं थो लॻे त भेण खे कारो करे उन कारे खां चटी वठंदो जीअं मां खे मारे वती आहे न या वञी गैरत बची आहे पर बाबा चए पियो त वज़ीरू खे संदन लोड़े मां लिया पाईंदे ॾिठो आहे पर जेसिताईं मूंखे ख़बर आहे त वज़ीर जो अफेयर त कॉलेज में कंहिं छोकिरी सां हलंदो हुयो उनजी भेण ॻाल्हि पई करे त उन छोकिरी जो फोटो मां भेण खे बि ॾेखारियईं ऐं पीउ ते बि ज़ोर रखी त मूंखे हिन सां पढ़णो आहे सही थी चई पोइ जन्नत सां कीअं जन्नत त रंग जी बि मोचारी हुई ऐं शिकल शुबे जी बि हिकिड़ी ॻाल्हि चवां इहो जेको छोकिरो हुयो न इहो कुआरी खणी थाणे ते पेश थियो ख़बर थी थाणे वारनि छा चयसि छा पुठी ठपेसि ऐं चयूंसि त जवान वाह जो कमु कयो अथई हा लख लख मुबारक हुजनि तो भाउ अलाए छा थींदो असां न्याणियुनि जो छॾ तूं न्याणी खे वे भला ॿुध मां हाणे हलां थी छो अदो साहब ॾिनो घर ईंदो न त मुंहिंजे मथां कावड़ कंदो छो कावड़ कंदो इन ई तुंहिंजे भाउ जा करतूत के चङा आहिनि छा चङो चाची ऐं चाचा खे सलाम ॾिजां हाँ बाबे अम्मा के या कहे बे के भी हल बेशरम पंहिंजो ख्याल रखजा सदोरी दी है आओ जीजी अचा थी काॾे मुंहिंजो अजर जीजी ओ जीजी मां वरी बि तो वटि हली आयो त संगत सां मुंहुं ॾे त सुठो अथई छो तेरे दां कोन वरनायो ॾिस सोट तूं असां ॿई पाण में सोटाण आहियूं इन मामले में पंहिंजी का बि सोटाण वोटाण कोन हलंदई हा बाक़ी जे सिधा पेर हलंदव त ठीकु जे न
त ये रस्ता हर कंहिंजे लाइ खुलिया पिया आहिनि। सोडा सोडा या और जोराई चंगी न थई। ये पंथ सब कंहिंजा ॾिठल आहिनि। सूल सां हल। इहा न जेका तुंहिंजे मथे में बरोचकी भरियल आहे, इहा कढी छॾ। जे हक़ जी ॻाल्हि आहे, जे हक़ पीउ ॾे बि हूंदो न त विड़ी वठिबो। इहा तोखे भली भित ख़बर आहे। माना तूं विढ़ंदे बाक़ी मुंहिंजे हथनि ते न मेहंदी लॻल आहे। हा साईं, वॾो काट कुआं। अड़े मां वञाए थो मुड़ंदो त इहा खलक खलंदई त पाण में सोट चोरीअ जे माल ते गंढिजी पिया। ऐं तुंहिंजो वञे थो मथो फिरंदो। थधो थी ॻाल्हाए सोट, थधो थी। एॾी गर्मी न ॾेखार। अहिड़ा जज़्बा पाण खे बि ईंदा आहिनि, पर छा कयां, मुंहिंजे दर गलीअ ते बीठो। ॿुधो न अथई, चवंदा आहिनि त दर गलीअ आहे कुते जो बहादुर कबो। अरे कुत्तो हूंदे तूं के जाए जा। मां किसास तो कहें त पाण में मिटायूं ऐं तूं वञी तो बड़बड़ कंदो। न त छा कंदे मुंहिंजा सौट मिठड़ा। मां तुंहिंजो अहिड़ो हशर करे सघां थो जो तोखे दुनिया बि न सुञाणे थी। तारा ना पर मां ॾिसां त कीअं तो हिसो वठी। मोतबर पुट हिसो वठण। बस साहब नीना तू ही मुड़ी वन केड़ी मिलके ते आने आयो। छा थियो तवा के? मां घणो मुड़ियो मास्टर जी, घणो सठ में घणो बर्दाश्त कयम, पर हाणे मां हिनखे ॾिसी रहंदुसि। अरे छोरी मोतबर थो थिए। छॾ त मां हिनखे छाते बिड़े आयो रे? हां सगारी मारो फिर कुरान गड़ी अच। मारो फिर कुरान गड़ी अच। हां ए बिड़े आयो? आंख ता जो खराब थियो आ? तोरो मुहांडो पुट हिसो वठण आयो। अब साहब नीना खुदा के मन तू ही मुड़ी वन। चवंदा न त जेको मुड़ियो सोई जुड़ियो पुट। मुड़ी वन पुट तू ही। जी ओ घणो बर्दाश्त कयो आ ताजे न लाफर पुट के समझायोस। अरे रे तहां जी कल थिया या मथो खराब थियो आ ता जो? कल तुझे ने कमीने पुट जी थिया चाचा। अब्बा एक डाले जी रखत आयो केड़ी मिलके ते अटके आयो। छाते अटके आयो? हां छाते अटके आयो? तोरो मुहांडो बाटो हिसो वठण आयो। तू परे थी त मैं इनखे मज़ो चखायां। छाजो हिस्सो? केड़ो हिस्सो? चाचा गाल समझण जी कोशिश कर। अरे वरी खड़ा बूढ़ी। हां अरे बस कर बे। जाई चवंदा आहिनि त पंहिंजे दर ते कुत्तो बि शींहुं हूंदो आहे। समझाए न पंहिंजे पुट खे, समझाइसि त असांखे पंहिंजो हिसो ॾे। तोखे ख़बर आहे न बाबा चोरीअ परे जो थी त मैं इनखे समझायां त कीअं तो हिसो वठे। अरे परे थी त ॾियां लितर मोचड़ा हाणे घर त मोकिलियासीं छिगल बूथ खे। चुप कर बे। बस मां चाहे तो चुप कर। हाँ साहब तू बुझा छा गाला? तोखे ख़बर आहे न चोरीअ जो उसूल छा हूंदो आहे? जेको वारदात में गॾु हूंदो आहे हिसो उन जो हूंदो आहे। बराबर।
तू भी तो पाण के वक्त जो काटकू समझंदो हुए न न तव्हांखे बिछड़ी हुयो न। अरे तू चुप कर वाहियात। शह पर त मुखों भी वॾा रखिया अथई, अकुल टके जो न सेखारियो अथई हिन लोफर खे। बाबा तू छॾ त मां जो बूथ गाड़ो कयां पोइ छॾ त मां बूथ गाड़ो कयां। अरे चुप भी अचई थी न। बस बस घणो ॻाल्हायव, घणो ॻाल्हायव, हाणे हिकु लफ़्ज़ बि न सम्झो। चाचा ॻाल्हि ॿुध, मां वरी बि तूं वॾो आं, तुंहिंजो लिहाज़ कयां थो, भली चार चाटोड़ा वाहे कट परवाह कोन्हे, पर हिनखे कोन बचकींदुसि। मां वञा थो। ॻाल्हि ॿुध, तूं हिन खां वॾो आं न, हाँ तुंहिंजो फर्ज़ हो पाण नंढे खे सम्झाइण। कन घर आ उतो निकिरी हला करे अची वेहण आयो आहियां। हाँ अञा हला करे मां विढ़ण आयो आहियां, मां आयो आहियां सम्झाइण, ऐं ही मूंसां विढ़े पियो, हला बि मूं कई आहे। अरे साहब अरे। ॾिना पुट खुदा जे वास्ते मुड़ी वञो, मुंहिंजो त हाथ निकिरे अलाए छा थो थिए मूंखे। अदा मुड़ी वञो, न पंहिंजे मथो ख़ल्क़ खिलायो। छोरी छोरी तू परे थी त मथां को ओलो सलो धक न लॻी पवई। परे थी। जी जी तुंहिंजे ऐं चाचे जे लाइ मूं वटि इज़त आहे, मां एतिरो नाफ़रमान आहियां जो तव्हां वॾनि जी बेइज़ती कयां। बहरहाल तव्हांखे एतिरो चयूं थो वञा त पंहिंजे हिन पुट खे सम्झायो, सम्झायोसि त संगत सां सिधो थिए, किथे ईअं न थिएसि जो सुभाणे कंडा कढणा पवंसि। बस बस हिस्सो वठण आयो आहे मुहांडो। अब्बल तू ही खड़ी हिननि खे आई आहे रत जी रांदि खेॾण खां झल। अबा के झलिया हुजनि नंढा त चाटोड़ा बि हणान, हाणे आहिनि त मूंखां ॾाढा, अलाह को समक ॾियनि, बाक़ी पंहिंजी भेणी न आहे। अड़े घटि में घटि असांजी अछी ॾाढ़ी खे ॾिसनि, केरु आहे असांजो हिननि खां सिवा। बाबा अरे जे तू विच में न अची हा त मां हिनखे ॿुधायां हा त कीअं हिसो वठिबो आहे। अरे हाणे ठहियो घणो बात हुई। हल अंदर वञ, अंदर दफ़ा थी अथऊं। ठहियो तो ई त असांजो बेड़ो ॿोड़ियो आहे। अल्लाह साईं मुंहिंजे हिन बछड़े खे सम्झ ॾे, मां हिनजो छा कयां। छो वद अम्मा सधोरी जूद कर, मानी पचाए वठ, न त हे तुंहिंजो भाउ ऐं तुंहिंजो पीउ जेको आहे न बुख बुख कंदा राकास वांगुरु ईंदा। जेकॾहिं उन्हनि खे टाइम सां मानी न मिली न त उहो सभु इन्हनि मां हिकिड़ी खे खाए वेंदा कचो। आओ जीजी एजो सांझण करे थी वठां। जल्दी करे वठ पुट, जल्दी करे वठ। मूंखे त मथे में चक्कर था अचनि, हिन जी ॻाल्हि सोचे सोचे अलाए छा थो थिए मूंखे। जीजी तू खट ते वे। हाँ विया थी जी पुट। बाबा काॾे? इहो वॾेरे वटि वियो, ख़बर न आहे त छो घुरायो अथसि। वरी काॾे तूं वञी या कुआड़ी खणी
काने तूं वञे मां अचां थो जी परेशान न थी पुट इहो ज़ुल्म लॻा जाए कंहिंसां बाबा अचे थो न के ॿुधाइजांइ मां दोस्तनि सां राति ॿाहिरि वेंदुसि सुबुह सां मोटी अल्लाह खे मञे पुट ख़ैर सां मोटिजांइ सुधोरी ॾिसे थी इहा कुआड़ी गली केॾां वियो जी मां त कुझु चवां थी त कंध लाहिण थो करे छा कयां छा कयां मां हिन जो सोडल जो बी अलाए काॾे वे एतिरी देरि कई अथसि कर ख़बर सोडल जो बी वॾे ॾे छा चयो वही में उरज हो रहे असां भी कयूंसीं बराबर कयूंसीं वाह तोबा ज़ारी तो आरो पुट त मुखां ॿ हथ अञा वधीक नेठ छा चयो नह खे नम कोट हिस्सो पति मोटाण खां ठुप जवाब वॾे मुंहं ते ॾिनाई असली पिड़ कढे बि आहे या अल्लाह अब्बल पोइ त सुठो कोन थियो हा मां सुठो त वाकई कोन थियो हाणे अल्लाह को हिननि खे सम्झ असांजी त भेण ई कोन्हे ही छोरो हेॾे कावड़ में आयो पहाड़ी खणी वियो आहे ॿार अल्लाह ख़ैर करे मुंहिंजो त हां थो निकिरे अलाए छा कंदो वरी जी तू खट ते वेह छोरे जी त ख़बर ई नथी पए ॾेरे छा चयो ॿुधाई बि नथो सही माई वॾेरो बि मुंहिंजे करे मुड़ी वियो अथसि न त असली सने बुह मां कढे साॼ अच्छा पानी पी भला इहो त ॿुधाए इन छोरे बावर कयो छा ते आहे एतिरो बावर अथसि छाते वरी छाते रत ते बावर अथसि ॿियो वरी छाते अरे बाहि लॻे अड़े बावर खे जो नंढे वॾे जो लिहाज़ ई नथो करे अलाए छाते अहिड़ो बावर कयो हिनखे त को लिहाज़ ई न मां त ॿिन्ही खे घणो सम्झायो पुट अचे त तूं सम्झाइसि मां माता आहीं मन तुंहिंजी का ॿुधे न बा असां रनल खे त तड़ी हिकड़ी थो ॾे असांजी त कोन थो ॿुधई असल मुंहुं हा थो कढी छॾे जी अल्लाह भली कंदो तू दिल न लाहे पुट छा कयां मां आहियां मूंखे ख़बर आहे त मूंखे हुनजी केॾी परेशानी आहे कुझु करे न विझे मूंखे हिन जे करे हुनजी परेशानी थिए थी छा कयां मां हिनजो छा थियो वरी सॾु थियो आहे अलाह ख़ैर करे छा थियो सॾु थियो आहे हिकिड़ो मिंट छा थियो